वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। डीसी शहीद बेनज़ीराबाद मख़सूस सीटुनि ते कामयाब उम्मीदवारनि खां हलफ़ वरितो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन मौजूद आहियूं डीसी ऑफिस जे दरबार हाल ॿाहिरां ऐं कुछ ही वक़्त में दरबार हाल में मख़सूस सीटुनि ते जेके उम्मीदवार आया आहिनि उन्हनि जी हलफ़ बरदारी थींदी ऐं उन खां पोइ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। हाँ त ॾाढो सुठो थो लॻे त हूअं त पहिरीं बि खणी चुका आहियूं, ज़िला काउंसिल में वञी चुका आहियूं। हीअ पहिरियों दफ़ो आहे जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन थी आहे ऐं एज़ ए म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मेंबर मूं हलफ़ कयो आहे त बेनता ख़ुशी थी थिए। शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी आला क़यादत जी त जंहिं असां ते भरोसो कयो ऐं असां कोशिशि कंदासीं त जेको आहे न स्पेशली जेको आहे सॼी जेको आहे असां पंहिंजी नवाबशाला कमु कयूं। चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो ऐं अदी फरियाल जी ऐं जेका असांजी लोकल क़यादत आहे उन्हनि सभिनीनि जी महिरबानियूं कोशिशुनि सां असांखे इहा सीट मिली आहे ऐं बिल्कुलु पाकिस्तान पीपल पार्टी में हक़ मिले थी। मूं एज़ अ यूथ काउंसलर टाउन कमेटी शाहपुर जा जे हिसाब सां डीसी साहिबान असांखे हलफ़ खणायो आहे। इंशाअल्लाह असां हलफ़ कयो आहे ऐं पंहिंजी सचाईअ सां जेको आहे जेको भी असांखे बजट मिलंदी जेको भी असांजे वस में आहे असां अॻे बि जेको आहे सो इंसान बिल्कुलु ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह कंदा रहंदा। सो हलफ़ खयो आहे इंशाअल्लाह असां दिलो जान सां कोशिशि कंदासूं त पंहिंजे यूसीअ जे माण्हुनि जे पंहिंजे शहर जे माण्हुनि जी भरपूर ख़िदमत करे सघूं ऐं हुननि जी उम्मीदुनि ते असां पूरो लही सघूं। जीए भुट्टो, जीए बिलावल, जीए फरियाल तालपुर ऐं जेके असांखे ज़िम्मेदारियूं आहिनि असां पूरी ईमानदारी सां इनखे निभाईंदासीं। औरतुनि जे हक़ जे लाइ कमु कंदासीं। काउंसिलर जे हवाले सां सकरन तालुका सकरन हाँ इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। हाँ माज़ूर लाइ बेशक हिन दफ़े पार्टी मूंखे एतमाद कंदे मुंहिंजी ख़िदमतुनि खे मद्देनज़र रखंदे मूंखे वरी ॿीहर लाइ काउंसलर चूंडियो आहे त जीअं मां पंहिंजे इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि जी बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करे सघां। भी ॿ टे मसइला आहिनि बिल्कुलु ज़िले काउंसिल में बिल्कुलु उथारींदासीं ऐं टाइम ते हर जगह पे ये मसला हल कर करती हूँ। बिलावल भुट्टो का, हमारे एमपीए का, हमारे चेयरमैन का, हमारे सदर का, समझो बिलावल भुट्टो आसिफ जरदारी का बहुत बहुत शुक्रिया। पीपल्स पार्टी की क़यादत ख़ास तौर ते अदी फरियाल ज़ियाउल हुसैन रंजार साहब ऐं ख़ास तौर ते असांजे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे सदर खान बहादुर भट्टी साहब जो, राशिद चांडे साहब जो, आतिफ ज़ैदी टोटल क़यादत जो तमामु घणो मशकूर आहे जंहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जो, मज़दूरनि जो, हारनि जो, शागिर्दनि जो, वकीलनि जो आवाज़ बंदी आहे ऐं हीउ मूंखे जेको मौक़ो मिलियो असांखे मौक़ो मिलियो आहे पूरी उमेद कंदासीं त उन तबिके जा मसइला इशूज़ हल थियनि। जिन साथियुनि जेको आहे रिज़र्व सीट हलफ़ कयो आहे उन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कयूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां। उहे सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिसो आहिनि ऐं इन उमेद सां गॾु त जेको ही प्रोसेस मुकमल थियणु वञे पियो इंशाअल्लाह उन खां पोइ इहे जेके दोस्त आहिनि असांजा जेके नवाबशाह जी पब्लिक आवाम जेका उन ख़िदमत मसरूफ़। धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार में इहो बि चयो त असां ज़िले काउंसिल जे हालनि में असां ग़रीबनि जो, असां नौजवाननि जो, असां खदड़नि फ़क़ीरनि बि इहो बि चयो त असां खदड़नि फ़क़ीरनि जा जेके मसइला आहिनि उहे बि असां आवाज़ उथारींदासीं ऐं मसइला हल थियण जी कोशिशि कराईंदासीं। कैमरामैन वहीद खोसे सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाबशाह।